सॼी सिंध जी आंख कंबर में भी बरसात के पानी सबब रोड रस्ता तलाउनि जा ॾेख ॾेई रहिया आहिनि। कंबर जे अक्सर घिटिन रोड रस्तनि ते बीठल पानी इंतजामिया अञा ताईं नेकाल न कराए सघी आहे। रिपोर्ट करे आहे हाकिम खासकेली। सिंध सरकार मानसून जी बरसात जो हाई अलर्ट जारी कंदे सिंध जे समूरनि डिप्टी कमिश्नरनि के हुकुम ॾिनो हो त हू पंहिंजे इलाइक़नि में पानी जे नेकाल वारे नालनि जो कम कराए छॾनि, पर अफ़सोस ज़िले कंबर जी इंतजामिया उन हुकुम खे हवा में उड़ाए छॾियो। शहर जे नालनि जी सफ़ाई न हुजण करे गुज़िरियल 3 ॾींहनि खां हल्की हल्की बरसात सबब शहर जा अक्सर इलाइक़नि रोडनि रस्तनि ते बरसात जो पानी बीहजी वियो आहे। म्युनिसिपल इंतजामिया शहर मां बरसात जो पानी निकाल करण में मुकम्मल तौर ते नाकाम थी वई आहे, जंहिं सबब शहरी पंहिंजी मदद पाण बरसात जो पानी कढाइण ते मजबूर बणियल आहिनि। अदा मींहं जी इहा सूरत हाल आहे त सफ़ा गप लॻो पियो आहे। सॼो शहर माण्हू घुमण लाइ परेशान आहिनि, रोज़गार लाइ परेशान आहिनि, सफ़ा कुझु बि कोन्हे को। म्युनिसिपालिटी वारा वेठा आहिनि जा पंहिंजो अंदरि कचहरी में मन मस्ती कयूं। सफ़ा हज़ार आहे, वॾो ग़रीब माण्हू तिरकनि था, वॾो शहर सॼो ॾिसो त लपेट में लॻो पियो आहे। गंदगी धप ढूंढ थो खयो वञे हर हिकु घिटीअ मां। कंबर शहर में बरसात जेकी पई आहे, जेका सिंध समेत कंबर में भी पई आहे, पर कंबर में हिकिड़ी नॉर्मली बरसात थी आहे। वॾी बरसात अहिड़ी का कान्हे, बूंद बूंद हुई, बूंद बूंद सची ॻाल्हि आहे। हर घिटीअ में पाणी बीठो आहे, हर रस्ते ते पाणी बीठो आहे थियो। वॾी ॻाल्हि आहे ईद आहे, ॿिए ॾाढे त हिते जेको आहे मुलाज़िमनि खे पघार बि कान्हे का, उन्हनि खे पघार नथी ॾिनी वञे। जेके घर वेठा आहिनि रेस बोतारनि जा पुट, मीरनि जा पुट, जेके घर वेठा आहिनि त्या कारनि ते अची था पघार खयूं था वञनि। असां गंदगी मां गुज़रदा क्यों या वरी असांजो घिटियूं ॾिसो था। हाणे हे त हिन वक़्तु तव्हांखे मां शहर जी मेन जेका आहे बाज़ार आहे, जेको मेन रोड आहे, उहो तव्हांखे ॾेखारे रहियो आहियां त ॾिसो शहर जी इंतज़ामिया असांखे कहिड़ी जाइ ते राहे थी ऐं कहिड़ियूं असांखे सहूलियतूं ॾिनियूं उन इंतज़ामिया वारनि। असां इहो मुतमिन आहियूं उन इंतज़ामिया मां जो असांखे इन नालनि जे पाणी मां गुज़र कयूं था। मोटरसाइकिल टपण जो रस्तो कोन्हे, पैदल वञण जो रस्तो कोन्हे। ॿार नंढा मायूं जेके ईद जी पोज़ीशन आहे हिन वक़्तु बाज़ारनि में शॉपिंग लाइ अचनि था, उन्हनि वीचारनि खे पाचा मथे आहिनि, उहे इन नाली मां क्रॉस करे बाज़ारुनि ताईं पहुचनि था पिया। हालत ॾिसो था पाण, वॾी गंदगी लॻी पई आहे, आवाम परेशान लॻो पियो आहे। सॼो वधीक थो निकिरे, सॼे शहर में गंदगी लॻी पई आहे, बीमारी फैलिजे थी। असां चऊं था त महिरबानी करे पाणी कढी रस्ता साफ़ कयो त जीअं बीमारी जो बचाव थिए। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त ज़िले इंतज़ामिया पब्लिक हेल्थ ऐं म्युनिसिपल कमेटी जी नाहलीअ ते नोटिस वठी शहर मां बरसात जो पानी निकाल कराइण त जीअं शहरीन ईद नमाज़ अदा कराए सघनि। कैमरामैन टीम सां गॾु हाकिम खासकेली, आवाज़ न्यूज़ कंबर।